This is me, Sanawati. अॼु असांजी टॉपिक आहे केमिकल रिएक्शन छा आहे ऐं उन जा कहिड़ा क़िस्म आहिनि. व्हाट इज केमिकल रिएक्शन एंड टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. सभ खां पहिरियां केमिकल रिएक्शन छा आहे. कीमियाई तब्दीली हिकु अहिड़ी तब्दीली आहे जेका कंहिं बि शइ जी जोड़जक बदिलाए छॾे. या असां ईअं बि चवंदा आहियूं त ॿ या ॿिनि खां वधीक शयूं कीमियाई तौर ते पाण में मिली का नई शइ ठाहे त नई शइ जेका ठहंदड़ हूंदी आहे उनखे असां मुरकब चवंदा आहियूं, कंपाउंड चवंदा आहियूं ऐं उन तब्दीलीअ खे असां केमिकल चेंज चवंदा आहियूं या केमिकल रिएक्शन चवंदा आहियूं. केमिकल रिएक्शन जा 5 क़िस्म आहिनि. पहिरियों आहे एडिशन रिएक्शन, उन खां पोइ आहे डिकम्पोजिशन रिएक्शन, सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, कंबस्टन रिएक्शन. ये असांजा 5 केमिकल रिएक्शन आहिनि जेके असां लेबोरेटरी में कराईंदा आहियूं. हालांकि केमिकल रिएक्शन नेचुरल भी थींदा आहिनि ऐं लेबोरेटरी में भी थींदा आहिनि. नेचुरल जो मिसाल ईअं आहे जीअं लोह खे कट लॻंदी आहे ऐं उन खां अलावा असांजे बॉडी में बि इलाही सारा केमिकल रिएक्शन थींदा आहिनि ऐं ॿिया जेके असां लेबोरेटरी में कराईंदा आहियूं. ऐं सभ खां पहिरियां असां मिसाल ॾींदासीं एडिशन रिएक्शन या गॾु थियण वारो अमल या जोड़ थियण वारो कीमियाई अमल. हिन में छा थींदो त के ॿ कंपाउंड मिली करे हिकु कंपाउंड ठाहिनि. कैल्शियम ऑक्साइड react with carbon dioxide to produce calcium carbonate. यानी जोड़ थियण वारे अमल में ॿ मुख़्तलिफ़ क़िस्म जा या वधीक कंपाउंड्स मिली करे हिकु कंपाउंड ठाहींदा आहिनि त हिनखे असां एडिशन रिएक्शन चवंदासीं. अहिड़ी तरह सां डिकम्पोजिशन रिएक्शन या टुटण वारो कीमियाई अमल. हीउ अमल जोड़ थियण वारे अमल जे बिल्कुलु रिवर्स आहे, उबतल आहे. हिन में छा थींदो आहे त हिकु कंपाउंड ॿ या ॿिनि खां वधीक साधन जुज़न में या कंपाउंड्स में टुटंदो आहे. जीअं असां चवां कैल्शियम कार्बोनेट डिकम्पोज टू प्रोड्यूस कैल्शियम ऑक्साइड एंड कार्बन डाइऑक्साइड. पर हिन कीमियाई अमल में असांखे हीट जी ज़रूरत हूंदी आहे, टेम्परेचर जी ज़रूरत हूंदी आहे. यानी हिनखे असां हीट करण लाइ, डिकम्पोज करण लाइ हीट ॾींदासीं त असांखे हिकु कंपाउंड मां ॿ या ॿिनि खां वधीक सादा कंपाउंड मिलंदा. उन खां पोइ टियों नंबर आहे सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, हिकु हटाव वारो कीमियाई अमल. हाणे हिन में छा थींदो आहे जीअं असां कयो आहे ज़िंक रिएक्ट विद हाइड्रोक्लोरिक एसिड टू प्रोड्यूस जिंक क्लोराइड एंड हाइड्रोजन. ही कहिड़ी क़िस्म जो केमिकल रिएक्शन आहे जंहिंमें को बि हिकु कंपाउंड पंहिंजो साथी, पंहिंजो पार्टनर चेंज कंदो आहे. जीअं तव्हां ॾिसी सघो था हिते त ज़िंक जेको आहे हाइड्रोजन खे हिते रिप्लेस कयो आहे. यानी हिकु शइ जी रिप्लेसमेंट थी आहे. यानी हाइड्रोजन जी जाइ ते ज़िंक अचे. देयर इज अ ज़िंक क्लोराइड एंड हाइड्रोजन इज रिप्लेस्ड. यानी हाइड्रोक्लोरिक एसिड पंहिंजो पार्टनर चेंज करे छॾे. असांखे ज़िंक क्लोराइड एंड हाइड्रोजन हिते तव्हां आसानी सां ॾिसी सघो था त ज़िंक डिस्प्लेसिस हाइड्रोजन एंड रिएक्ट विद क्लोरीन टू प्रोड्यूस ज़िंक क्लोराइड. अहिड़ी तरह सां डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, हिते हटाव वारो रिएक्शन. हिन केमिकल रिएक्शन में छा थींदो आहे त जॾहिं ॿ कंपाउंड पाण में केमिकल रिएक्शन कंदा आहिनि त ॿई कंपाउंड पंहिंजा पार्टनर जेके आहिनि, रेडिकल जेके आहिनि, उहे एक्सचेंज कंदा आहिनि, मटा सटा कंदा आहिनि. पर ॿई कंपाउंड एक्सचेंज कंदा आहिनि. जीअं तव्हां ॾिसी सघो था कि सोडियम क्लोराइड रिएक्ट विद सिल्वर नाइट्रेट टू प्रोड्यूस सोडियम नाइट्रेट एंड सिल्वर क्लोराइड. हाणे हिते तव्हां ॾिसो त सोडियम रिप्लेस कयो आहे सिल्वर खे, उन जी जाइ ते सोडियम नाइट्रेट मिलियो. अहिड़ी तरह सां सिल्वर रिप्लेस कयो आहे क्लोरीन खे त असांखे सिल्वर क्लोराइड मिलियो. यानी देयर इज अ डबल डिस्प्लेसमेंट. ॿिन्ही कंपाउंड पंहिंजा आयनिक रेडिकल जेके आहिनि एक्सचेंज कया आहिनि.
त हिनखे असां मिटी हटा वारो केमिकल रिएक्शन चऊं था। अहिड़ी तरह सां कंबस्टन रिएक्शन बरण वारो केमिकल रिएक्शन ही अहिड़ी क़िस्म जो केमिकल रिएक्शन आहे जंहिंमें को बि कंपाउंड आज़ाद ऑक्सीजन सां रिएक्शन कंदो आहे। हाणे आज़ाद ऑक्सीजन जो मक़सदु इहो आहे त ऑक्सीजन हेल्प्स इन बर्निंग, ऑक्सीजन खां सवाइ बरणु नामुमकिन आहे। यानी जेकॾहिं कंहिं कंपाउंड सां ऑक्सीजन फ्री आज़ाद जेको आहे हूअं त ऑक्सीजन कंहिं कंपाउंड सां बि शामिल आहे ॾिसो हिते, पर फ्री कोन्हे। जेकॾहिं कंहिं बि कंपाउंड सां फ्री ऑक्सीजन या हवा वारी ऑक्सीजन रिएक्शन कंदी ऐं नतीजे में असांखे हीट या बाहि या फ्लेम प्रोड्यूस थिए त उनखे असां बरण वारो केमिकल वठंदासीं। मिसाल तौर ॾिसो मीथेन जंहिंखे असां नेचुरल गैस चऊं था, react with oxygen to produce carbon dioxide, water and heat। त अहिड़ी तरह सां ही असांजा 5 केमिकल रिएक्शन आहिनि। उम्मीद आहे तव्हांखे यकीनन सम्झाया हूंदा। को क्वेश्चन हुजे कमेंट्स में असांखे मोकिलींदा। थैंक यू।